नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त ठठे ज़िले जे वॾे सिविल अस्पताल मकली में मसइलनि जो शिकार मुलाज़िमनि रिहायशी कॉलोनी जो 1 साल खां सुई गैस बहाल न थी सघियो। बिजली जो ट्रांसफार्म ख़राब थियण बाद अस्पताल समेत रवासी कॉलोनी बिजली खां महरूम है। बिजली जी बहरान सबब मरीज़नि समेत मुलाज़िम कहर जी गर्मी में आज़ाब भोगण लगा। अस्पताल में केतिरा ऑपरेशन मुतासिर। मुलाज़िमनि जो पंहिंजे ॿारनि बचनि समेत एहतजाज, धरणो, रोड ब्लॉक, नारेबाज़ी, इंसाफ़ जो मुतालबो। इन सिलसिले में सिविल अस्पताल मकली जे मुलाज़िमनि असगर जाखरो, अता नारेजो, यूसुफ वारियो, मीर हसन सोलंगी ऐं ॿियनि पंहिंजे घर भातियुनि सां गॾु सिविल अस्पताल जे सिविल सर्जन जा ऑफिस खां मुख्य गेट ताईं एहतजाज मुज़ाहिरो करे क़ौमी शाहराह ते धरणो आयो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु आहे त सिविल अस्पताल मकली जी वॾी बजट हुअण जे बावजूदु मसइलनि जो शिकार आहे। अस्पताल इंतज़ामिया तरफ़ां बिल जी अदायगी न करण सबबि गुज़िरियल 1 साल खां सुई गैस बंदि पियल आहे, जॾहिं त 2 ॾींहंनि खां बिजली जो ट्रांसफार्म ख़राब थियण बाद कॉलोनी समेत अस्पताल जी बिजली बंदि आहे, जंहिं करे मुलाज़िमनि समेत अस्पताल में दाख़िल मरीज़ आज़ाब में वठिजी विया आहिनि। हिननि चयो त जॾहिं खां अस्पताल जो निज़ाम NGOs मारूफ़ हवाले थिया आहिनि, तॾहिं खां सिविल अस्पताल मसइलनि जो शिकार थी विया आहिनि। हिननि चिता ॾींदे चयो त सुई गैस ऐं बिजली जी सहूलियत मुहैया न कई वई त ॿीहर एहतजाज जो दाइरो वसी कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।